हैदराबाद मुंतकिल कई वई आहे। DIG हैदराबाद वारसन जे ख़दशनि ते जांच मुंतकिल कई। बुलू ख़ानज़ादे जे केस जी जांच SSP हैदराबाद ऐं 15 बेस कारुन ऐं मोटरसाइकिल खे बाहि जी जांच SSP मटियारी हवाले कई वई आहे। पुलिस पारां बाहि ॾियण जा 40 ॼणनि ते दहशतगर्दी एक्ट तहत 2 केस दाख़िल कया विया आहिनि। बुलू ख़ानज़ादे केस में IG सिंध DSP CIA खे हटाए छॾियो आहे। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। बुलू ख़ानज़ादे जे केस जी जांच टंडोलियार खां हैदराबाद मुंतकिल कई वई आहे। DIG हैदराबाद वारसन जे ख़दशनि ते जांच मुंतकिल कई। बुलू ख़ानज़ादे केस जी जांच SSP हैदराबाद ऐं 15 बेस कारुन ऐं मोटरसाइकिल खे बाहि जी जांच SSP मटियारी हवाले कई वई आहे। पुलिस पारां बाहि ॾियण जा 40 ॼणनि ते दहशतगर्दी एक्ट तहत 2 केस दाख़िल कया विया आहिनि। बुलू ख़ानज़ादे केस में IG सिंध पारां DSP CIA खे हटाए छॾियो आहे। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। बुलू ख़ानज़ादे जे केस जी जांच टंडोलियार खे हैदराबाद मुंतकिल कई वई आहे। DIG हैदराबाद वारसन जे ख़दशनि ते जांच मुंतकिल कई आहे। बुलू ख़ानज़ादे जे केस जी जांच SSP हैदराबाद ऐं 15 बेस कारुन ऐं मोटरसाइकिलुनि खे बाहि जी जांच वरी SSP मटियारी हवाले कई वई आहे। पुलिस पारां बाहि ॾियण जा 40 ॼणनि ते दहशतगर्दी एक्ट तहत 2 केस दाख़िल कया विया। बुलू ख़ानज़ादे केस में IG सिंध DSP CIA खे हटाए छॾियो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया। बुलू ख़ानज़ादे जी केस में जांच टंडोलियार खां हैदराबाद मुंतकिल कई वई आहे। DIG हैदराबाद वारसन जे ख़दशनि ते जांच मुंतकिल कई। बुलू ख़ानज़ादे जी केस जी जांच SSP हैदराबाद ऐं 15 बेस कारुन ऐं मोटरसाइकिलुनि खे बाहि जी जांच SSP मटियारी हवाले कई वई आहे। पुलिस पारां बाहि ॾियण जा 40 ॼणनि ते दहशतगर्दी एक्ट तहत 2 केस दाख़िल कया विया। तफ़सील मालूम कंदासीं। जान मोहम्मद समय जो लाइन ते मौजूद आहे। जान मोहम्मद, बुलू ख़ानज़ादे केस जी जांच टंडोलियार खां हैदराबाद मुंतकिल कई वई आहे। वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? कुछ ॾींहं अॻु सेशन कोर्ट ॿाहिरां पेशी ते आयल भोलू ख़ानज़ादे खे नामालूम माण्हू क़तल कयो वियो। जॾहिं भोलू ख़ानज़ादे जी केस जी जांच टंडोलियार मां हैदराबाद मुंतकिल कई वई आहे। DIG हैदराबाद भोलू ख़ानज़ादे केस में वारसन खां खदशा जांच खे ट्रांसफर करे छॾियो आहे। जॾहिं भोलू ख़ानज़ादा केस जी जांच SSP हैदराबाद हवाले कई वई आहे। DIG हैदराबाद टंडोलियार जे 15 बेस समेत कारनि ऐं मोटरसाइकिल में बाहियूं ॾियण जी जांच मटियारी हवाले कई वई आहे। जॾहिं त पुलिस पारां 15 बेस ऐं कारनि ऐं मोटरसाइकिलनि खे बाहियूं ॾियण ते 40 ॼणनि ते दहशतगर्दी एक्ट जा 2 अलॻि-अलॻि केस दाख़िल कया विया हुआ। जॾहिं त भोलू ख़ानज़ादे केस में IG सिंध DSP CIA असलम लांघा खे हटाए छॾियो आहे। DSP असलम लांघा खे CPO रिपोर्ट करण जो हुकुम जारी कयो वियो आहे। ठीक आहे। जान मोहम्मद, महिरबानी, तफ़सील ॾिना।